बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक 22। शेख सैदी रहमतुल्लाह अलैह जा कौल। सवाल: शेख सैदी रहमतुल्लाह जो असुल नालो छा हो? जवाब: शेख सैदी जो असुल नालो शरफुद्दीन हो। सवाल: शेख सैदी रहमतुल्लाह के शीराज़ी छो सॾनि था? जवाब: शेख सैदी रहमतुल्लाह जा वॾा शीराज़ जा रहाकू हुआ, उन करे हू सैदी शीराज़ी जे नाले सां मशहूर थियो। सवाल: शेख सैदी रहमतुल्लाह वधीक इल्म किथां हासिल कयो? जवाब: शेख सैदी रहमतुल्लाह वधीक इल्म बगदाद मां हासिल कयो। सवाल: शेख सैदी जे नामवर उस्तादनि जा नाला ॿुधायो। जवाब: शेख सैदी रहमतुल्लाह जे नामवर उस्तादनि में इमाम गज़ाली रहमतुल्लाह, शेख अब्दुल क़ादिर सहरवर्दी ऐं अबू अमादुद्दीन मूसली जा नाला अची वञनि था। सवाल: शेख सैदी रहमतुल्लाह कहिड़े बुज़ुर्ग जी बैत कई? जवाब: शेख सैदी रहमतुल्लाह सैयद अब्दुल क़ादिर जिलानी जी बैत कई ऐं उतां ई तसौफ़ जो इल्मु, मारिफ़त जो तरीक़ो ऐं सलूक हासिल कयाईं। सवाल: शेख सैदी जे मशहूर किताबनि जा नाला ॿुधायो। जवाब: शेख सैदी रहमतुल्लाह फ़ारसी ज़ुबान जो वॾो शाइर ऐं नसर नवीस हो। गुलिस्तान ऐं बूस्तान, करीमा, गज़लनि जो दीवान संदसि मशहूर किताब आहिनि। तारीख़ अब्बासिया, तारीख़ बगदाद, अफ्रीका जा जज़ीरा, तसौफ़ जा मसाला ऐं हिकायतूं संदसि नसर जा शाहकार किताब आहिनि। हीअ असांजे 6 सिंधी किताब जो सबक 22 शेख सैदी रहमतुल्लाह अलैह जा कौल, उन जा सवाल ऐं जवाब जेके अॼु असीं पढ़ियासीं।